दोस्तों कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर तबियत सही आहे? दोस्तों अॼु असां पंहिंजी कणिक खे जेको आहे सो फुआरो करण आया आहियूं ऐं असांजी कणिक में जव थी आहिनि ॾाढा। इन जे करे ज़मींदार जेको आहे सो दवा पियो थो ॾियारे। तव्हांजी राय ज़रूरु वठंदासीं त छा हीअ जव सड़ंदा जेके हिन महिल असां स्प्रे करे रहिया आहियूं हिन खे। त दोस्तों हीअ तव्हां कणिक ॾिसी सघो था, तक़रीबन रुॻो जव थी आहिनि ऐं हीअ हिकु ज़मींदार जी बेवकूफ़ी आहे जो दवा थो ॾियारे। ऐं अगरि तव्हां अहिड़ा ई डेली वीडियो ॾिसणु चाहियो त असांजे चैनल विलेज लाइफ सिंध खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटीअ जे निशान ते क्लिक करे ऑल ते ज़रूरु क्लिक कजो त जीअं हर नई दड़ वीडियो अव्हां ताईं पहुचे। त दोस्तों असांजी हीअ स्प्रे मशीन आहे ऐं थोरी देरि में असां स्प्रे कंदासीं कणिक खे, उहो बि तव्हांखे ॾेखारियूं था। हीअ आहे हारी जेको दवा खे खोले रहियो आहे ऐं अव्हांखे दवा बि ॾेखारियूं था। त दोस्तों हिकिड़ी दवा जेकी आहे सो नोबिल आहे, ॿी कहिड़ी आहे दवा वारा, ऐं ॿी दवा आहे सल्फोन, ऐं टीं दवा आहे इहा ॾिसो था फ्रीज़। ऐं स्प्रे करण लाइ असां दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त खीर वारे ड्रमनि में पाणी खणी आया आहियूं ऐं हे छोकिरा लाहे रहिया आहिनि पाणी। हावरा हणी छॾियईं समूरी। हीअं तव्हां ॾिसो था दोस्तों हे हारी आहे जेको ड्रम में दवा विझी रहियो आहे। ऐं हिन खीर वारे खे अर्ज़ु करे असां जेको आहे सो ड्रम भराया आहियूं पाणीअ जा। ऐं कणिक बि दोस्तों निसरी वई आहे। छा था सम्झो त कणिक खे नुक़सानु आहे या न आहे? ऐं छोकिरा ड्रम में पाणी विझी रहिया आहिनि। ऐं हीअ असांजी जेकी आहे सो सोणी सिंध जा माण्हू आहिनि ऐं असांजी सोणी सिंध आहे। संगत कुछ ही देर में असां जेको आहे सो स्प्रे मशीन स्टार्ट कंदासीं, उहो बि अव्हांखे ॾेखारियूं था। फ़िलहाल तयारी पई थी हले। दोस्तों स्प्रे वारो नड़ो जेको आहे सो पचके मां कढी रही आहे संगत। अदा नड़ो घणा फुट आहे? 335 फुट आहे। दोस्तों ये दवा हर मां जेको हणे थो पियो, इहो चए थो त नड़ो 330 फुट आहे। हर मां नड़ो छिके वञी रहियो आहे। संगत हर मां नड़ो छिके वञी रहियो आहे। दोस्तों हींअर मां जेको आहे सो पेट्रोल विझी रहियो आहे मशीन में। जेको आहे सो छोकिरा स्प्रे कर रहिया आहिनि। उम्मीद आहे त हीअ तव्हांखे वीडियो पसंदि ईंदो। दोस्तों ऐं ॾिसी सघो था तव्हां कणिक में जव थिया आहिनि ॾाढा, पर हीअ ज़मींदार जेको आहे सो थोरो बेवकूफ़ आहे। हाणे ज़मींदार खे असां छा था करे सघूं, हारी माण्हू। ऐं छोकिरा स्प्रे कर रहिया आहिनि।
दोस्तों जेको आहे सो हे यूट्यूब चैनल हलाईंदो आहे ऐं हिन मूंखे चए थो हीअ वीडियो कजांइ, मां वांदो न आहियां ऐं मां वीडियो पियो थो कयां।